असां इहा ई वॾनि उहिदेदारनि वॾनि आलमनि वॾनि उहिदेदारनि खे असां इहा ई रोके था कयूं या ख़ुदा ख़ुदा तरस थी हिते बकरी शहर जी का मालिकी कयो पंहिंजा बचा बि हूंदव पंहिंजा मिट माइट बि कंहिं जॻह ते हूंदव ख़ुदा जे वास्ते SP DSP मिनिस्टर साईं खे इब्तिदा कयूं त मालिकी कयो असां लुणंदा था अचूं असांजो अवाम ईअं ई मिदकड़ो थी वियो आहे जीअं बिना बकरियूं दाना घुमंदियूं अचंदियूं साईं जन खे असां अर्ज़ु था कयूं ख़ुदा जे वास्ते मालिकी कयो हर जॻह जी हर जाइ जी हर मिसकिन माण्हुनि जी मालिकी कयो उन सां गॾोगॾु हिन बकरी शहर जी मालिकी कयो असांजी इहो रिक्वेस्ट आहे हुननि खे बस वारनि खे मदद कयो असां हेतिरे पाणी में किॾो अटो वञूं किॾो खंडु वञूं वञूं खंडु वठणु दुकानदार 6 रुपए किलो अहिड़ो ज़ुल्म 600 रुपया किलो आलू 120 रुपया किलो काॾे वञूं महिरबानी कयो ख़ुदा जे वास्ते ख़बर हे पाण त कयो